अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ुर रब्बिरहम्हुमा कमा रब्बयानी सगीरा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक बावाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। हो तक जान हिसाब सोहना आऊं तडोही आहियां हो तक जान हिसाब आऊं तडोही आहियां मेरे मुझे मन में नाहे को सवाब जानिब कहिड़ो जवाब ॾींदुस हर हिक ॾोह जो। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मुझे सुहणे करीम रब अज़्ज़ व जल्ल जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जंहिं मुझे सुहणे करीम रब अज पंहिंजी ख़ास निगाह फरमाए तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे पाक दरबार में अॼु क़बूल फरमायो। भले सुभान अल्लाह आस्ते कयो। मां न की घणो नारनि जो शौक़ीन हाँ, न की तो कोन चयो सुभान अल्लाह तो कोन चयो, न मूंखे सिर्फ़ हिकिड़ो शौक़ हूंदो आहे त अल्लाह जे मख़लूक खे थोड़ी ॻाल्हि सम्झ में अचे ऐं उन्हनि जे दिल में लहे यार शल राज़ी थी पवे बस। मुझा प्यारा दोस्तो, दुनिया जे अंदर चूंड थींदी आ, चूंड थींदी आ पर थींदी वक्त जे हिसाब सां है। अमीर पांजे खुशन में पांजे हिसाब सां चूंड कंदो आ, रईस पांजे हिसाब सां चूंड कंदो आ
इहा चूंड रुगी दुनिया जो दस्तूर कोने मुझो अल्लाह भी चूंड कंदो अज ही तवा जो हिते गड थियण या मुझे करीम रब जी चूंडा रे सुब चूंडींदो आ छाजे ला कदे वंगार जे ला कदे के बधराण जे ला कदे के का कुछ देण जे ला कदे के का वोट वठण जे ला अमीर भी चूंडींदो आ सब को चूंडींदो आ मुझो अल्लाह भी चूंडींदो आ छाजे ला पंहिंजे याद जे ला मुझे करीम रब अज तवा के चूंडियो पंहिंजे याद जे ला छो त उन पंहिंजे सुहिणे कुरान में वायदो फरमायो आ कहिड़ो फज़कुरूनी अज़कुरुकुम मुझे सुहिणे करीम रब वायदो फरमायो आ ओ मुझा बान्हेड़ा तू मुखे याद कर तमा तोखे याद कया के जे याद में वेठा आयो हिते मिठा अल्लाह जी याद में वेठा के जे जिक्र करण जे ला अल्लाह जो जिक्र करण जे ला घर छडे बचड़ा छडे कम कारियूं छडे बिस्तरा छडे यार सोच त सही ओ मुझा मुसलमान भा मिठड़ा सोच त सही कमजोर इंसान ज़ईफ इंसान बेवस इंसान गुनहगार इंसान बेवफा इंसान ये सभई कमजोरियों तो असा में मौजूद आहिन इनन सभिनी कमजोरिन जे बावजूद सब कुछ दुनिया जा मफादात छडे हिक यार के याद करण जे ला गड थिया हो मां तो खां तो पूछा जहन यार जे याद जे ला सब कुछ छडे गड थिया हो छा ओ सोहणो तो असा के छडींदो पांजे दिल खां पुछ पांजे दिल खां पुछ कदे भी मुझो करीम रब जदे तू असाई पांजे दोस्त के कोन छडींदा हो तो मुझो रब किए छडींदो जेको पांजे सुहणे कुरान करीम में ये वायदो करे त फज़कुरूनी ओ मुखे याद करण वारा तू ये न समझजा त तो मुखे याद कयो आ ए मु तोखे निधण को छडियो आ न न फज़कुरूनी ओ मुखे याद करण वारा अज़कुरुकुम मां भी तोखे याद थो कया जे कदे तू फर्श ते याद थो करी त मां तोखे अर्श ते याद थो कया जे कदे तू तन्हाई में याद थो करी त मां पांजे वहदानियत में याद थो कया जे कदे तू हिन गोठ जे अंदर इज्तिमा जे सूरत में याद थो करी त मां रब तोखे पांजे नूरानी फरिश्तन में वेही याद थो कया मुझो खुदा बेवफा ना चो मुझो खुदा बेवफा चो मुझा मिठड़ा बस मुंह सारगी थोड़ो गालाइंदा चो मुझो खुदा बेवफा ना है न मुझो खुदा बेवफा है न मुझो महबूब मुस्तफा बेवफा है ओ मुसलमान केडो न खुश नसीब हैं बिन करीमन जे विच में हैं एकड़ो आशिक खिले पियो एकड़ो आशिक खिले पियो पुछण वारन पुछो मियां खिली छो तो जे खुशी में तो खिला केड़ी खुशी में जे बिन करीमन जे विच में हां जे किए जे हिकड़ो करीम पुछंदो गुनाहन जो हिसाब दे बियो करीम चोंदो मोजो आ माफ करे छदीस वठण वारो भी करीम मुआफी दियारण वारो भी करीम सद शुक्र के हस्ते मियाने दो करीम मुबारक है मुसलमान तोखे जो बिन करीमन जे विच में है दुखियो न थींदे यार तू दुखियो न थींदे बस रुगी थोड़ी हिम्मत कर हे जे कोन कनेक्शन आ यो कनेक्शन छिन न तू दिसंदो हई त जे करे हिकड़ी तार में भले 20 सनड़ियूं तारूं हुंदियूं हन पर उन 20 जूं 19 टुटल हुंदियूं हन पर जे हिकड़ी बिन तार कहे कनेक्शन में गंढियल हुंदी आ त पावर ईंदो आ 20 मां 19 टुटल हुजन
पर हिकड़ी भी जेकॾहिं मिलियल आहे त यार पावर ईंदो हथ लाईंदे त चिणगू ॾींदी यार पुठियां कनेक्शन मिलियल आहे। अड़े यार हे दुनिया जे बिजलीअ में जेकॾहिं 20 मां 29 टुटी वञनि हिकड़ी मौजूद आहे तॾहिं बि पावर अचे थो। तूं त सॼो सारो यार सां गॾियो पियो आहीं, तो वटि पावर न ईंदो त कंहिं वटि। बस पाण संभाल, थोड़ो फर्क आहे। अज खुली था ॻाल्हायूं, जे तहां इंतजार खुली कयो आहे त सजण साईं जो फ़कीर थकल पंहिंजी जगह ते, पर खुली था ॻाल्हायूं। मुंहिंजा महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकातुहुमुल आली हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾींदा आहिनि। ऐं ग़ुलाम आहियां उन्हनि जो, ग़ुलाम जे हैसियत में उहो मिसाल थो पेश कयां। मुंहिंजा सजण साईं फरमाईंदा आहिनि, ओ फ़कीरो तव्हां शेर आहियो शेर, लेकिन फर्क कहिड़ो आहे। हिकिड़ो हुयो रेढार, रिढूं चारण वारो, रिढूं चारींदे शींहं जो नंढड़ो बचड़ो हुनखे हथ अची वियो, उनखे तातियईं, खीरड़ो प्यारियईं, समझदार थियो, रिढुनि सां गॾु हुनखे रोज़ खणी वेंदो हो। सादड़ी ॿोली थो ॻाल्हायां, सफ़ा बहराड़ीअ वारी, जे नंढड़ो ॿार बि सम्झे, गाॾे वारो बि सम्झे। उहो रिढुनि सां गॾु खणी वियो। हिकिड़ो दफ़ो शींहं आयो शिकार करण जे लाइ, ॾिठईं त रिढुनि जो वॻा काहे पियो। जेॾीमहिल रिढुनि ते अचे विच में पहुतो, ॾिठईं त असां शींहनि जो बचड़ो रिढुनि सां गॾु थो चरे। शेर खे पंहिंजी दिलों गैरत जागी त असांजो बचड़ो रिढुनि सां गॾु थो चरे। अॼु हिननि रिढुनि जो शिकार न कबो जेके असांजे बचड़े खे गॾु चारीनि थियूं पयूं। वञी पासे में पंहिंजे ज़ुबान में शींहं खे चयईं, ओ बचड़ा तूं असांजो हई, हिन रिढुनि सां कीअं ॻंढियो हई, हे त असांजो शिकार हन, हिननि खे त असां चीरे फाड़े खाईंदा हूं। उन शींहं चयसि त ॻाल्हि ॿुध, तूं अलाए केर हई, मां तोखे नथो सुञाणा, मां हिननि सां गॾु रिढां। शींहं खे दुख थियो। दोस्तो मां अर्ज़ कयो त भले सुभान अल्लाह तव्हांजो मसलो आहे, चवण सां नेकी मिलंदी, लेकिन समझो ज़रूर, मक़सद आहे मैन समझण जो। शींहं खे दुख थियो, मोटी पियो अचे, गिदड़ खे घुराई। वॾेरो बि ईंदो आहे त कंहिं मुशीर अकुलमंद खे घुराईंदो आहे, पोइ भले कमदार बि छो न हुजे, ख़बर अथसि अकुल वारो आहे त उन कमदार खे घुराईंदो, ॾे ख़बर हे एकड़ हीअं फेराइणो आहे, हो चवंदो रहिसि हुकुम कर, बसि हीअं करे हीअं कर, कमु तयार आहे। हर जगह ते हूंदा न लाठड़िया, ईअं सिस्टम आहे हिकिड़ो। शींहं बि ॾिठो त असां जानवरनि में बादशाह त असां हूं, पर होशियार आहे गिदड़। गिदड़ खे घुराई, ओ गिदड़, चई जी बादशाह, चई असांजो बचो रिढुनि सां गॾु थो चरे, कुझु नथो ॿुधाए, हिकिड़ो ई ॾस ॾे जो मां इस्तेमाल कयां थो, बचो असांजो थिए। चई रहिस बसि ॻाल्हि वेतिरी, ख़बर अथव लाठड़िया तो ही टंग मां पुट ॾींदा आहिनि मिंट। अल्लाह से रहम करे पंहिंजो। सच चई यार, रुसे त रुसण ॾे, फणीअ ॾींदे जे वार खुसे त खुसण ॾे। सच तुंहिंजे ज़िंदगीअ जी सूंहां, फणी तुंहिंजे वारनि जी सूंहां, ॿई सूंहं न विञाइजां। गिदड़ कर ख़बर चई सोना, सुभाणे वरी वञ, साॻिया जुमला वरी चवींसि, पोइ गिदड़ तोखे ईअं ई चवंदो त मां रिढां, पोइ तूं काविड़जिजां न, जीअं अॼु मोटी आहे। छा कयां? जे भर में चइजांसि तूं रिढ ई सही, पर हिकिड़ो कमु कर, थोरो इन पुछ खे हीअं करे ठकाइड़ो त ॾियारे ॾेखार। जे पोइ छा थींदो? चई जेको थींदो पाण ॾिसजां। शींहं वियो ॿिए ॾिहाड़े, ॾिठईं साॻियो हसबे मामूल, रिढुनि सां गॾु शींहं जो बचड़ो आयो। भर में चयईंसि ॻाल्हि ॿुध, कल्ह बि तोखे चयो अथमि तूं असांजो हई। चई मां तव्हांजो न आहियां, मां रिढो आहियां। चई ठीकु आहे, रिढ ई सही, पर थोरो पुछ जो ठका त ॾे। हुनजो पुछ खे वठी थोरो हीअं सटको ॾिनो, ठका जो थियो त वठी तूं रिढूं भॼनी। जेॾीमहिल रिढूं भॻियूं त शींहं नियारे चयसि ॾे ख़बर। चई हाय अफ़सोस, हुयुसि त शींहं, पर रिढुनि सां गॾु रही रही मां बि रिढ थी वियुसि। मुझा महबूब मुर्शिद सजन साईं दामत बरकातुहुल आली फरमाइंदा, ओ फ़कीरो, ही जेको इंसान आहे न, जेके न मुझे रब ही सुहिणी सूरत ॾेई करे मदीने वारे जो ग़ुलाम बनायो आहे, इहो हिकु हिकु ईअं जीअं शींहं बादशाह हुआ, ईअं हिकु हिकु बादशाह हुआ, पर काश पंहिंजे पाण खे सुञाणे रिढुनि जे पुठियों न लॻे, रिढुनि सां गॾु रिढ न थिए त हिकु हिकु तव्हां में शींहं, शींहं मां मुराद बादशाह हुआ, बादशाह मां मुराद हुकूमत करण वारो। कीअं हुकूमत कंदो? मुंहिंजे रब जो फरमान आहे त तूं मुंहिंजो थी, सभु कुझु तुंहिंजो। बादशाही छा खे चइबो आहे?
बादशाह उनके चइबो आहे जंहिंजो सभु कुझु हुजे मुंहिंजो अल्लाह चए थो तूं मुंहिंजो थी सभु कुझु तुंहिंजो आहे तूं हिकिड़े मुखों ड्रिज सभिनी खे तोखां थो टिजारियां मौला जे न ड्रिजां त रब चवंदो जो मुखां नथो ड्रिजी न पोइ राति जो पंहिंजे पाछे खे ॾिसी छिरक पाण छॾींदे ॿियो केरु कोन छॾींदे असांजो हाल इहो आहे सच ॿुधो सच सम्झो त मुंहिंजा दोस्त मां अर्ज़ पे कयो त अॼु तव्हां सां ख़ुशि नसीब हूं छो जो अल्लाह फरमायो फज़कुरूनी तहां मूंखे यादि करण वारो अज़कुरुकुम मां भी तहां खे तो पियो यादि कयां हिन इलाइके जो MPA MNA सिंधी में सवली सिंधी में तो समझाई मुंहिंजा दोस्त तकरीर नालो जज्बात जोशन जो नाहे तकरीर नालो दीन जो पैगाम समझाइण जो नालो आहे अॼु जी महफ़िल अज़ीम आहे एक मोहब्बत वारा वेठा हो यो मियां बशीर अहमद अॼु उन जो बाबो भी खुश नसीब आ एड़ी महफिल नसीब थी है जेका इस्तक़बाल या रमजान रमजान महीने जो इस्तक़बाल थी रहियो आ उम्मीद है इंशाअल्लाह ताला सुभाणे रात मता रमजान थी वने ई तोहफो आ मुंहिंजा दोस्त मुसलमानन जे लाइ खुश नसीब आयो त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त दुनिया जो इलाइके जो MPA MNA जेकॾहिं तोॾे न को न्यापो खणी अचे त अॼु तोखे फलाणे हितां जो MP MNA केरु आहे साईं ज़फ़र अली शाह ॿियो आहे साईं असगर अली शाह कहन गरीब खे जे न्यापो मिले त बाबा साईं असगर शाह जो तोखे यादि कयो आहे छा तो समझी ख़ुशीअ में सॼी राति निंड ईंदसि ईमानदारी सां ॿुधायो सॼी राति निंड कोन कंदो कपड़न के पियो छंडींदो त केड़ो वगो पाया सिंध कीअं कढां टोप कीअं पाया मन थी खुशबू हणी अॼु साईं असगर अली शाह मूंखे यादि कयो आहे छो थो ख़ुशि थिए त मां हिकिड़ो ग़रीब मिसकीन हा मूंखे साईं असगर शाह यादि कयो आहे ओ मुंहिंजा दोस्त इहा बि पक कोन्हे त ॿुधाइण वारा अलाए कूड़ हयो अलाए सच ॻाल्हायो इहा बि पक कोन्हे का पोइ बि सॼी राति ख़ुशीअ में निंड न आई थई पर अॼु ॿुध अॼु जेका तोखे ॻाल्हि ॿुधायां थो पियो इहा कूड़ी कान्हे का इहा ला रैब फीह में मौजूद आहे यानी क़ुरान में मौजूद आहे उन ख़ालिक़ कायनात चयो फज़कुरूनी अज़कुरुकुम तू मूंखे यादि करण जे लाइ वेठो आहीं मां भी तोखे यादि करे रहियो अॼु तो असांखे केरु यादि करे रहियो आहे ॻाल्हि ॻाल्हि केरु मुंहिंजो करीब रब पोइ उन यादि कयो आहे त तूं असां ख़ुशी न कंदासीं छा अल्लाह ताला जे कुदरत जी ताकत अल्लाह ताला जी अजमत अल्लाह ताला जो शान तहां सां वटि एतिरो भी कोन्हे छा ओ मुसलमान हकीकत इहा थई अॼु सॼी राति ख़ुशियूं कर त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो तो मुंतखिब कयो तो चूंडियो लखनि मां करोड़नि मां असांखे चूंडियई ज़िंदगीअ में उहे घड़ियूं ॾिनई जेके तुंहिंजे यादि लाइ वेही तुंहिंजी यादि में गुज़ारियूंसीं फज़कुरूनी अज़कुरुकुम इहो त ॿुधो अथव न पर इहा अधु आयत आहे सॼी आयत अञा ख़बर अथव छा आहे वश्कुरूली वला तकफुरून मुझे अल्लाह फरमायो शुक्र कर मुझो ना शुक्री न कयो अजीब हुकुमा ओ मुझ करीम रब अगी गाल त समझ में आए तहां मुखे याद कयो मां तहां के याद कया मौला इहा त गाल समझ में अचण वारी आ पर इहा गाल समझ में कोन आए पहिरी असां याद कयो बाद में तो याद कयो परी चवी तो त शुक्र कयो ना शुक्री न कयो मौला शुक्र तदह कयो हां जदे पहिरी तू याद करी हां मुझा मौला कुरान त चवे तो पहिरी तहां याद कयो पो मां तहां के याद कया शुक्र छा जो कयो मुझो करीम रब फरमाए तो ओ मुझा बानड़ा इहो ही त पर्दो आ इहो ही त राज आ जदे इन राज के समझी वे त तू वेठो फर्श ते हुंदे दिल तुझी अर्श जा दीदार कंदी इहो ही त पर्दो आ विच में इहो ही त नंढड़ो राज आ इन राज खे ही त समझणो आ जने इन राज के समझो न तू ही तू लगी पई आ उन्हनि जी तू ही तू लगी पई आ तू ही तू भी इए लगी पई आ जुबान मां कुछ ना था वञन यार कंदो थो वञे करण वारो केर आ अल्लाह करण वारो केर आ ओ मुझा करीम रब राज कहिड़ो आ
मुझे करीम रब फरमायो ओ मुझा बानड़ा छा तो मां करीम रब जो कुरान को न पढ़ियो आछा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन कदीर। ओ मुझा बानड़ा कख भी मां अल्लाह जे हुक्म का सवा चुरी को न सघंदो आ। जॾहिं कख भी चुरी को न सघंदो आ त तोखे मां अल्लाह जी याद पढ़ी कान आई आ। मां अल्लाह तुझे दिल में पंहिंजी याद विझी तोखे उन ला चूंडियो आ। मुझो बेनियाज रब तो फरमाए ओ मुझा बानड़ा इन गाल जो शुक्र कर मता रहजी वनी केड़ी गाल जो तो मुझा मौला तुझा लख एहसान जो अज मुखे चूंडियो थई मां तुझे जिक्र वारी महफिल में वेठो हां। खबर ते शुक्राने जो मजो केतरो आ। दलील बाद में अज फकीरानी कचहरी बुध यार गोठ के बानो खानो तीवणो वारा फकीरानी कचहरी बुध। अल्लाह जो नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते विंदो आ। रस्ते में सवाली मिलंदा हन सबको सवाल कंदो आ ओ दिल पर अल्लाह जा नबी मुझो कमड़ो कयो अच जा मुझो न्यापड़ो खयो वञ ये न्यापड़ा विंदा हन ए तो खुश नसीब आही मुझे मदीने वारे यार जे करे वरन अग में इजाजत कान हुंदी हुई त पंहिंजे रब खां सिधो सो सवाल करे घुर नबी जे दरबार में वञ उते वञी सवालड़ा कर उहो तोखे जवाब दे। मुझे महबूब मुस्तफा जा गुलाम मुझे करीम रब कुर्ब करे चयो ओ मुझा सोना नकी तोसा लेखो थो कया नकी तुझे हिनन गुनहगारन सा लेखो थो कया। दिलबर नकी छो तो दुनिया जो दस्तूर आ जे जो सिर वणंदो आ उन जो सरवाण भी वणंदो आ। नंढड़ो मिसाल ॾियां खिलंदो घड़ी खन हमरा ॾिसंदा हो न जे कॾहिं घरवारीअ सां मोहबत हूंदी थसि पोइ भले घरवारी वेचारी सादड़ी छो न हुजे भुल में भले लूण थोड़ो सजी भाॼीअ में पइजी वञे मिर्च भी सजी पइजी वञनि पर हमरा जीअं जो ॿाहिरों ईंदो त अचण सां चवंदो बिस्मिल्लाह उन मां ऐब कोन कढंदो। पर जन घर में ठहियल नाहे केॾी बि वेचारी भली भाॼड़ी पचाए ईंदो त 10 ऐब कढंदो हिन में लूण घणो आहे हिन में पाणी घणो आहे ही घणो आहे ही घणो आहे छाजे करे असल में हुन जो शय सां मसलो नाहे असल में हुन फकीर जी दिलड़ी ठरियल कोन्हे। या गाल सच्ची है ना ओ मुझा दिल पर यार ओ मुझा मुसलमान भा जैसा प्यार हुंदो आ उन जे हर अदा सा प्यार हुंदो आ। तू असा निहारियों त सही कूड़ तो में असा में गिला तो में असा में उहो केड़ो गुनाह हुआ जेको तो असा न कयो आ लेकिन मुझे रब जा कुर्ब त दिस आहिन केडा कुर्ब। रब जो कुरान पढ़ा तो बुध अल्लाह ताला जा बानड़ो मुझे करीम रब अल्लाह जे ज़ात बा बरकात हजरत मूसा अलैहिस्सलाम जे कौम के हिकड़ो खाधो खाइण ला ॾिनो घणा खाधा जवाब दे हिकड़ो खाधो खाइण ला ॾिनो खाई खाई थकजी पिया दुआ घुरियो काथे घुरियो अल्लाह जे नबी हजरत मूसा जे दरबार में रब कुरान नाज़िल फरमायो व इज़ क़ुल्तुम या मूसा लन नस्बिर अला तामिन वाहिदिन फदउ लना रब्बक युखरिज लना मिम्मा तुंबितुल अर्द मिन बक़लिहा हिकड़ो खाधो खाई खाई थकजी पिया ओ दिल बर मूसा डाढ़ा तंग थी विया हूं वारो कर करीम रब जे दरबार में दुआ घुर उहो इजाजत ॾींदो ज़मीन खे तॾहिं ॿियो कुझु पैदा कंदी जो खाईंदासीं। मूसा सुहिणे जी उम्मत हिकड़ो
हिकड़ो हिकड़ो खाधो खाए ॿी जे लाइ दुआऊं घुराए। ओ मदीने वारे घोट जा गुलाम हिकड़े कदह गाॾे वारे ॾे निहार सुबुह खां वठी शाम ताईं घटि में घटि 20 खां 30 ताम खाई रहियो आ। यो सच आहे या न? कहजे करे खाई रहियो आ? जवाब दे थोड़ो कोन जवाब ॾिने जो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द व्या वारो बरो मुंहिंजा सुना तुझे करे। छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुझे करे। ये जेके मुझे रब जा कर्म थई न ये कहजे करे हन गाला मदीने वारे यार जे करे कहजे करे मां अर्ज पे कयो सुनो मूसा कोहे तूर ते वनी रहियो आ बस रुगी 3 माण्हुनि जो ज़िक्र जो कया मिलियस त घणा पर वक्त जे हिसाब सां 3 माण्हुनि जो ज़िक्र कया। हिकड़े चयस तो अल्लाह जा नबी जी सोना करीम रब जे दरबार में अर्ज कजा जिंदगी सजी दुखन में गुजारी थम सुख कदे डिठो ही कोन थम जिस्म ते कपड़ा भी कोनन के हाल दिस मुझो केड़ो आ हे जेके खजी जा वणन जा पन्नड़ा हन इनन सा पांजो जिस्म ढक्यो वेठो हां। करीम रब जे दरबार में अर्ज कजा मुझा मौला मुते को रहम थे हाओ अगते हलियो हिकड़ो बियो मिलियो आ ओ सुहिणा अल्लाह जा नबी भला बिन जो जिक्र तो कया 3 खे भी छड्यूं था ओ अल्लाह जा सुहिणा नबी अल्लाह एतरो कुछ दिनो आ हाने त संभाले भी नथो सघां। रब जे दरबार में अर्ज कजा मुझा मौला कुछ घट कर कुछ बिन खे भी दे मुखे घणो थी वयो आ। हजरत मूसा कोहे तूर ते पहुंची अल्लाह जे दरबार में अर्ज कई उतां जवाब मिलियो जी मोटियो आ पहिरी ओहो शख्स मिलियो जह चयो त मुझे रब मुखे घणो दई छड्यो आ। अल्लाह जे दरबार में अर्ज कजा मुझा मौला हाने कुछ खुटा जवाब मिलियो आ। हजरत मूसा जवाब थो दे त मुझे करीम रब फरमायो थे सुबह जो थी चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मझंद जो थी चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह रात जो चवी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेडी मल तेडी मल पानी पी चवी तो मुझा रब तुझा लख एहसान खीर पी चवी तो मुझा रब तुझा लख एहसान दुकान ते वेही चवी तो मुझा रब तुझा लख एहसान मुझो रब तो फरमावई मां अल्लाह जो कुरान करीम में वायदो आ मां अल्लाह जो पांजे मखलूक सा वायदो आ जेको भी मां अल्लाह जे नेमतुन जो शुक्रानो अदा कदो आ मां रब खुटाई दो नया पर वधाए दई छडी दो हां। तो रात डी पे तो जे शुक्रा मुझा मुझा मौला रब चवई तो खुटाइंदो सही पर एकड़ो शर्ता यो शुक्र करण छडे दे छा छडे दे शुक्र करण छडे दे त तोखे दुख अचे वींदा। हाने असा जे दिमाग कम कयो त वाकई असा हक ते दुखिया हूं न शुक्र याद ही कोने। उन शख्स जवाब दिनो ओ सुहणा मूसा बुधाए त सही जेको करीम रब दिसण जेला अखियूं अता फरमाए गाल्हाइण जेला जुबान अता फरमाए बुधण जेला कन अता फरमाए हलण जेला पैर अता फरमाए उन जो शुक्र न कया त बाकी कह जो शुक्र कया मां शुक्र करण कोन छडींदुस चई जे तू शुक्र करण कोन छडींदे त रब भी रहमतूं पंहिंजो बंद कोन कंदो। गाल समझ में आई? अल्लाह जे रहमत के न जोश ॾियारणो थई शुक्र कर। हजरत अली साईं जो नंढड़ो एकड़ो जुमलो बुधाई
नंढड़ो जुमलो सोहणे अलीउल मुर्तजा शहर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो ओ अल्लाह जा बांदड़ो जी सुना पाण फरमायो गाल बुधो थोड़े थोड़े अल्लाह जे दिनल रिज़्क़ ते राज़ी थी पो सामो वेठन अर्ज कयो सोना जिंदगी जूं तलाए केतिरियूं ज़रूरतूं हन थोड़े थोड़े ते राज़ी कीअं थी पऊं भला जे थोड़े ते राज़ी थी पऊं इन जो छा मिलंदो मुझे दिल पर अली फरमायो जवाब बुधजो सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा फरमायो ओ सालिक तोखे गाल समझ में नथी अचे पर तोसा कलाम ओहो करे रहियो आ जेके मदीने वारे घोट लक़ब दिनो अना मदीनतुल इल्म व बाबुहा वो जवान तो सा कलाम करे रहियो आ इन कलाम जो राज आ सोना राज कहड़ो आ मुझे दिल पर अलीउल मुर्तजा फरमायो दुनिया जे अंदर थोड़े रिज़्क़ ते राज़ी थी जदे कयामत जो दिहाड़ो थींदो जदे तू सवाब थोड़ा खणी अल्लाह जे दरबार में पहुंचंदे मलाइका चवंदा मौला गुनाह घणा थस नेकियूं थोरियूं थस मुझो रब चवंदो इनके जल्द जन्नत दे मोकलियो छो मुझा मौला रब चवंदो इहो दुनिया ते दुख ॾाढा ॾिठई सुख थोरा ॾिठई पोइ बि राज़ी हो दुनिया जे अंदर मुझे थोड़ी नेमत ते राज़ी थी पियो जो मां अल्लाह थोड़न अमलन ते राज़ी थी पियो हां इन दुनिया में हे दुनिया ही दुनिया मज़राअतुल आखिरह ये दुनिया आखिरत जी बनी थई मुझा सोना जिया कमाई दे जेतरो कमाई दे जेड़े नमूने सा कमाई दे एड़ो ही मिलंदी अर्ज पे कह मता गाल रहजी वने मूसा कलीमुल्लाह जने बे नंबर वटायो वारी जे दड़े ते वेठो आ वारी सा पंहिंजो जिस्म ढकियो वेठो आ ओ मुझा दिल पर मूसा रब जे दरबार में न्यापो दिनुई हादा अल्लाह केड़ो हुक्म कयो मुझे रब फरमायो थई जह हाल में रखियो थमई गौर सा बुध ता सामा शल न के मथे में सूर पे अदा दे खबर अदा मरी वियो हां छा तो पूछी पेट में सूर पियो यार छा तो पूछी मुझो तो सिर वने ओ खुदा जा बाना छा तुंजो इयो मथे जो सूर पेट जो सूर मुझे रब को गुझो आ थोड़ो जवाब त दियो तुंजू तकलीफ मुझे अल्लाह का गुजुवन 15 डी के बीमारी के त्या थई त वठी तो धाड़ घोड़ा करी छो जे जे आदो कर यार बस मरी वियो हां मूसा ही थी वियो आ मूसा ही थी वियो छा ओ तुझे दर्दन जी दवा है ओने वठ खुदा जा बाना मुझो सुनो रब तो चवई ओ दुनिया जी आडो पांजो ओझ कढी रखण वारा ये दुनिया वारा तुझे दर्दन जी दवा कोन कंदा दर्दन जी दवा अथई त मां करीम रब वट थे दुनिया वारो जेको पुछई जेडी मल पुछई केड़ो हाल थे जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां खुश आया जरे ओ हलियो वने तो अखन में लुड़क लाड़े चो मुझा मौला तू त जानी थो त मां केतरो खुश हां केतरो मुखे दर्दा केडी मुखे तकलीफा पर मुझा मौला दिनो तत्वान हाने मां तुजी गिला की कया दुनिया सा मां तुजी तारीफ तो कया त मां खुश आया मौला पर तू त करम कर दिस त मुझो रब किए थो तुजा दर्द सभई दूर करे मुसलमानो दीन के समझो दीन उर्गी फिरकन जो नालो ना है दीन उर्गी मानुन के वेढ़ाण जो नालो ना है दीन त प्यार जो नालो आ दीन तो मोहब्बत जो नालो आ दीन तो सलामती जो नालो आ मुझे मदीने जे मीर न फरमायो त मन सलिमल मुस्लिमून मिल लिसानिही व यदिही मदीने जे घोट फरमायो तव्हां मां मुसलमान पक्को उहो आ जे जे हथ खां ऐं जे जे जुबान खां बियो मुसलमान भा दुखायल न हुजे दीन तो इन जो नालो आ मुझे मदीने वारे घोट जो तो इहो फरमान आ त पंहिंजे मुसलमान भा के हथ सां भी तकलीफ न दे ओ मुझा दोस्तो ओ मुझा मुसलमान भाइरो तव्हां असान रुगी सादड़े नमूने सा दीन साद सौलो थव खुदा जो कसम खणी तो चवा त जेतरो दीन सौलो आ ओतरो मानी खाइण भी सौली काने
छो मानी खाइण खां पोइ खुदा ख़ैर करे जेकॾहिं अंदर थोड़ी गड़बड़ कई त वॾी मुश्किल में अची वेंदी। पर दीन एतिरो प्यारो आ जे उन दीन खे न मुंहिंजा दोस्त तू उन दीन खे दीन समझी करे पंहिंजे ज़िंदगीअ में अपनाईंदे त हिकिड़ो मिंट बि तुंहिंजा ॾुख कोन ईंदा। नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾेई वधां, अॼु लाइ छो दिलि चए थी त मां खुली ॻाल्हायां। मुंहिंजा दोस्त अहिड़ो नंढड़ो मिसाल, मां आम दोस्तनि सां गिलास ॾिजो हो, मां आम दोस्तनि खे चवंदो आहियां हिकिड़े माण्हूअ खे पाणीअ जी उञ लॻी आहे, नंढे खे बि लॻंदी आहे, वॾे खे बि, अमीर खे गरीब पीर फ़कीर सभिनी खे पाणीअ जी उञ लॻी, चइबो आहे पाणी ॾे। हुनखे पाणीअ जो गिलास मिलियो, नंढड़ो मिसाल थो ॾियां, पाणीअ जो गिलास मिलियो, बीठो हो, दिलि में ख़्याल कई त पाणी त पियां पर बीही कीअं पियां, वेही पियण मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। रुगी दिल में ख्याल कई, बीठो हो, वेही रहियो, वेही बिस्मिल्लाह करे टिन साहन में पानी पी, गिलास वापस करे छॾी, उञ त पूरी थी वियसि न। हाणे हिकिड़े मिंट लाइ मूंखे ॿुधा, हिकिड़े मिंट लाइ क़ुरान छा चयो, फज़कुरूनी अज़कुरकुम, तू मूंखे यादि कर मां ॻाल्हा ॻाल्हा, तू मूंखे यादि कर मां तोखे यादि कयां। अचानक दोस्त ईंदो सारींदो ई पियो, हिॾुकी दोस्त जी ख़ुदा जो कसम तोखे मूं हींअर यादि पे कयो, तू हिनखे यादि कर, फोन अचे वई, अड़े मूं त तुंहिंजी हींअर पे ॻाल्हि कई। ख़ुदा जो निज़ाम आहे, ख़ुदा जो निज़ाम आहे। तूं जेकॾहिं पंहिंजे रूह वारे खे दिलि सां यादि कंदे त मिंट बि कोन गुज़रंदो, या उनजी फोन ईंदी, या न्यापो ईंदो, या भला अॻे फोनियूं कोन हुई त हिकिड़ी वॾी फोन हुई, हिकिड़ी थींदी हुई, नालो वठि करीम दाद यादि कर, न टी फलाणे यादि कर, टी हा अदे बशीर यादि कयो आहे, ख़तम ॾिठई ख़तम थी वई न। यानी अॻे इहो कनेक्शन हुयो। इहो हिकिड़ो मिसाल आहे त जेकॾहिं रूह सां रूह वारे खे यादि कबो आहे त उनखे छिक ईंदी आहे। अड़े यार जेकॾहिं दुनिया वारो दुनिया वारे खे यादि करे त उनखे छिक अचे, पर जे गुनहगार उम्मती मुंहिंजे मुस्तफ़ा खे यादि करे त परे हूंदो। गुनहगार उम्मती आ, उञ लगी आ, पानी जो गिलास मिलियो आ, बीठो आ, नथो पिए, छो चतो मुझे महबूब जी सुन्नत आ वेही पियण, कंहिंजे करे बीठल वेठो, महबूब जे करे। पो जे करे मदीने वारे जे मोहब्बत में बीठल हुयो, वेही रहियो, यार खे यादि करे, पो पानी पीतई, हिते यादि करे रहियो आ, गुंबज़ खज़रा मां निगाहे मुस्तफ़ा ॾिसी रही आहे। ही कनेक्शन आहे न। मां पहिरीं तोखे ॿुधायो दोस्त त 20 तारुनि मां जेकॾहिं 19 डिस्कनेक्ट करे छॾ, रुगी हिकिड़ी वार जहिड़ी बि न लॻी पई हूंदी तॾहिं बि पावर मौजूद हूंदो। केॾा बि गुनाहगार हूं, मञोसीं ख़तादार हूं, मञोसीं आहियूं कंहिंजा, ॻाल्हा ॻाल्हा कंहिंजा हूं, कलमो कंहिंते पढ़ियो अथऊं, भरवसो कंहिंते आहे, उम्मीद कंहिं में रखे वेठा हूं, दिल कॾहिं ना उम्मीद कयो आहे। यानी इहो कनेक्शन पंहिंजो ॻंढियो त पियो आहे न, इहो कनेक्शन ॻंढियो त पियो आहे न। जे ॻंढियल न हुजे त यार यादि ई न हुजे, कनेक्शन ॻंढियो पियो आहे। पर पहिरों जुमिलो यादि कर, जेको रिढुनि सां गॾु न तूं रिढ थी वियो आहीं, इन रिढुनि खे छॾे थोरो शींहनि वारी ज़िंदगी में अच, रुगी पंहिंजे वजूद में झाती पा त मां छा आहियां, मूंखे यार पैदा छो कयो आहे, हिते बि सुख त हुते बि सुख। त मां उन पहिरें जुमिले ते मोटां, विच में लाइ केतिरियूं ॻाल्हियूं करे शायदि रहिजी वञे का। अल्लाह ताला फरमायो तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। ठीकु आहे, पाण यादि कयूं था, रब ॾिसी रहियो आहे, पाण यादि कयूं था, रब ॾिसी रहियो आहे। हाणे अल्लाह त तो असांखे यादि करे थो, पर ॾिसी, ऐं तो असां रब खे ॾिठो आहे, थोरो त ॻाल्हाए, मतां हिते कंहिं ॾिठो हुजे जी न। इंसान के हवास खम्स, गौर सां ॿुधो, 5 हवास अल्लाह अता फरमाया आहिनि। कहिड़ा? हिकिड़ियूं अखियूं जिन सां ॾिसबो आहे, पर हिननि अखियुनि सां रब खे ॾिसी नथा सघूं। ॿिया कन आहिनि जंहिंसां ॿुधबो आहे,
हिनन कनन सां रब जो आवाज तू असां गालायो नथा बुधी सगो। नंबर 3 नक्का जैसा सुंघबो आ महसूस कबो आ हस महसूस कबी आ अल्लाह ताला जे कुदरत जी हस भी हिन नक सां महसूस करे नथा सगो। 3 चौथी जुबान आ जैसा जायको महसूस कबो आ त मिठो आ या कड़ो आ जुबान सां अल्लाह जो जायको भी महसूस करे चो नथा सगो। पंजो आ जो कैशे के छुही वठबो आ हथ लाए दिसबो आ यानी पंजई जेके हवा से खमसा इंसान के रब दिना हन इहे पंजई अल्लाह जे कुदरत जे आडो मुजा दोस्त बेवस हन। पंजनी में ताकत ना है जो खुदा जे जात के छुही सकन दिसी सकन सुंघी सकन महसूस करे सकन पंजई बेवस हन। यानी तू असा मजो त इहो ही त सोदो समझो मुसलमान पंजई जेके हवा से खमसा हन पंजनी जवाब दे छरियो पर पो दिल सा चौ था त अल्लाह हिक पंजनी जवाब दे छरियो आ पो भी दिल चवे थी त अल्लाह हिक हाने इन दिल का सवाल कर त जेके पंज शयूं हन इनन त पंजनी जवाब दे छरियो आ पो भी तू चवी थी त अल्लाह हिक तोखे कह बुधायो इहा दिल चवंदी बेशक पंज शयूं खुदा के त नथियूं दिसी सकन पर मदीने वारे यार जो चयो आ त अल्लाह हिक ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मां अर्ज पे कयो दोस्त त जडे पंजनी हवा से खमसा जवाब दे छडियो पोइ भी दिल चयो त न अल्लाह हिक पोइ भी दिल चयो त अल्लाह हिक कह जे करे चो त महबूब मदीने वारे घोट जे करे चो तो सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने ऐलान नबूवत फरमायो के पंज खुदा जा पुजारी के हवा जा पुजारी के बुतन जा पुजारी मुझे मदीने जे घोट फरमायो त अल्लाह हिक्का त आशिकन चयो त अल्लाह हिक्का उन आशिकन जा आशिक कयामत हलंदा जे के चवंदा त अल्लाह हिक्का यानी मुझे रब के असा न डिठो आ न छुयो आ कुछ भी न कयो आ अल्लाह असा के याद करे रहयो आ दिसी असा खुदा के याद करे रहे हो अना डिठी अना डिठो ईमान आंदो थो हाने रब जो कुरान बुध बुधाई थो अल्लाह जो कुरान त जेके अना डिठो ईमान आनी दहन मुजो रब उनन सा केतरो प्यार कंदो आ बुध न रब जो कुरान अल्लाह जो कुरान बुधाई पहरी तो के सादड़ो तर्जुमो करे बुधाए हाने तो रब जो तो के कुरान बुधाया रोज मस्जिद में तबारकल्लज़ी पढ़दा आयो न सूरह मुल्क बुध الذين يخشون ربهم بالغيب لهم مغفرة وأجر كبير। अल्लाह जो कुरान बुध मुझे सुने करीम रब फरमायो ओ मुझा बानड़ो उहे मुझा बानड़ा जेके अण डिठे मां अल्लाह खौ डिजंदा हन अण डिठे मां अल्लाह खौ डिजंदा हन मां करीब रब सां प्यार कंदा हन मुझे नाले ते जान कुर्बान कंदा हन लहुम मग़फ़िरत मुझे करीम रब ऐलान कयो मां अल्लाह उनन जा गुनाह माफ करे छडींदो हां। अण डिठो यारी का मजाका छा लहुम मग़फ़िरत मां उनन जा गुनाह माफ करे छडींदो हां उनन के बख्शे छडींदो हां। रुगी इते गाल रब खत्म न कई मुझे अल्लाह फरमायो व अजरुल कबीर गुनाह तो उनन जा माफ करे छडींदो हां पर उनन जे ला मां अल्लाह अञा वडो अजर तैयार कयो आ। हाणे हिकड़े मिनट जे ला बुधा जेकॾहिं तोखे खुशखबरी मिली वञे त तुंहिंजा गुनाह माफ थी विया हाणे जेकी घुरणो अथई सो घुर त छा घुरंदे बुधा न सुभान अल्लाह बुधाए त सही न
जे तोखे मुझा दोस्त खुशखबरी मिले मुझो करीम रब तो ते राजी थी वयो आ तुझा गुनाह मुझे रब मुआफ करे छड़ियान हाने जेकी घुरनो थई सो घुर छा घुरंदे को चवंदो मां नौकरी को चवंदो मां छोकरी को चवंदो मां बन्नी को चवंदो मां प्लाट को चवंदो मां बंगलो बेशक इहो सब कुछ घुरण वारा घुरंदा पर आशिकन खां पुछ त उहे पंहिंजे रब खां छा घुरंदा खबर ते छा घुरंदा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखने जा लहन उजागा अखने जा जेके मदीने वारे जा गुलाम हन उहे करीम रब खां घुरंदा छा ओ मुझा मौला बस हिकड़ो यार दे उन्हनि खे ख़बर आ जन के मदीने जो ताजदार मिलियो उन्हनि खे सब कुछ रब ॾेई छॾींदो आ त अण ॾिठो सौदो करण वारा तू खुश नसीबन मां हिका ही जो मुझे करीम रब तोखे चूंडियो आ चूंडे चूंडे जे न दाणा कढबा हन मुझा दोस्त अजीज जॾहिं चंगहड़ कबी आ हिकड़ो भत कबो आ आम हिकड़ी कबी आ चंगहड़ जॾहिं चंगहड़ कबी आ त कार्ड बि चूंडबा हन या आम हलाइबा हन थोड़ो त ॻाल्हा थोड़ो त ॻाल्हा चूंड कबी आ न त चंगहड़ थो कया हाने फलाणो पूज खान फलाणो रईस खान फलाणो अमीर खान फलाणो ढींगड़ो खान 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 घुराया छो त चंगहड़ा न रेवड़ी राज त होडो गऊ जो ई पाजो पाडे जो गोश्त खाई वयो आ पर स्पेशल आ न अछड़ी बुरगड़ी इनला अछड़ा अछड़ा घुराया तुझी दिल भी चवंदी आ त सुठी शे जेला सुठी चूंड कया त पो मुखे अकुल सां जवाब ॾिजा दुनिया सजी पैदा कह कया चो मुझे अल्लाह कह पैदा कया पक थई आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं मुझे महबूब मुस्तफा ताईं नबी कह पैदा कया चो मुझे अल्लाह कह पैदा कया जवाब दे सभिनी नबियन जो सरदार केरा चो त मदीने जो ताजदारा सभिनी नबियन जो सरदारा जॾहिं नबियन मां रब चूंड कई 1,24,000 नबियन मां कमो बेश मां अल्लाह हिक महबूब के चूंडे सरदार बनायो पो बुधा उन सरदार जेला रब कायनात मां उम्मत जी भी चूंड कई हुंदी या कान कई हुंदी जॾहिं तू दुनिया जे अंदर चंगे जेला चंगी चूंड कंदो आ मुझो खुदा भी सुणी चूंड कंदो आ जियां नबियन में मुझे महबूब मुस्तफा के तमाम अंबिया जो सरदार चूंडियई ये मुझे खुदा कायनात में तमाम उम्मतुन मां हिन उम्मत के सभिनी उम्मतुन जी सरदार करे चूंडियई कहजे करे भलो हई हाने त ॻाल्हा एतरो खोले खोले बुधाए तो मैं अन्या भी न कुछ देशा कहजे करे भलो हई बुध कुरान कुंतुम खैर उम्मतिन ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब तुझी उम्मत ॾाढी भलिया तू कह जो उम्मती है गला गला कह जो उम्मती है रब कुरान में तुझी तारीफ करे ओ मुझा महबूब मुस्तफा कुल तुम खैर उम्मतिल तुझी उम्मत खैर वारिया सुहणिया भलिया हिकड़े मिनट जला पांजे अंदर में झाती तपा झाती पाए पांजे पाण खां पुछ त अंदरो आईनो तोखे पांजो नक्शो ॾेखारींदो त कूड़ भी पाण हणो गिला भी पाण कयो ब्याज भी पाण खाओ गरीबन सा जुल्म भी पाण कयो गरीबन जा हक भी पाण खाओ सेठ का कलर वठो केश ते हारन के ओधर ते 500 रुपया कलर जे मथा भी पाण हणो वरी चूंड जेडी मल
मुझा दोस्त बटायूं थियन कदारन कारवन जा हिस्सा भी पाण कढो गरीब सा जुल्म करण में का भी कमी कोन था छडियो पो भी मुझो रब तो चवे त दिल पर तुंजा भला पो रब तो चवे त तुंजा भला छो उखरिजत लिन्नास हाणे भलन जूं निशानियूं बुध सभई न जंहिंखे चूंडे उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर ओ मुझा महबूब इन करे भलाहन जो माण्हुनि खे सॾींदाहन माण्हुनि खे घरनि खां ॿाहिरि कढंदाहन छाजे लाइ उन्हनि खे ॿुधाईंदाहन त गुनाहनि खे छॾे ॾियो कूड़ हणण गुनाह आ गिला करण गुनाह आ पराओ हक़ खाइण ज़ुल्म आ इन बुराइनि खे छॾे ॾियो क़ुरान करीम जी तिलावत कयो सच ॻाल्हायो अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो मुंहिंजा सुहिणा इहा दीन जो पैगाम ॾींदा आहिनि बुराइनि खां रोकींदा आहिनि नेकीअ जे तरफ़ सॾ कंदा आहिनि इन करे मां रब थो चवां त तुंहिंजी उम्मत भली आहे हिकड़ो जुमलो चवां कावड़ बहु कोन सच बुधायो रब चयो त तुंहिंजी उम्मत भली आहे निशानी कहिड़ी ॿुधायई त मुंहिंजा महबूब इन्हनि जी भली हुजण जी निशानी इहा आहे त हिक ॿिए खे बुराईअ खां रोकींदा आहिनि हाणे तव्हां सां पंहिंजे अंदर में जाती पायूं त असां भलन में हो या कंहिं ॿी लिस्ट में हो तव्हां सां हिक ॿिए खे गुनाह खां रोकींदा आहियूं असांजे नौजवान जो त अहिड़ो अच्छो मुंहुं थी वियो आहे ख़ुदा हुनखे हिदायत ॾे जेको गुनाह कंदो मूवी भरे वरी दोस्त खे ॾसींदो ॾिसो मां गुनाह कीअं करे आयो आहियां अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह ओ मुसलमान जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो गुनाह करे दोस्त सां ॻाल्हि करण वारा बुराई करे दोस्त सां ॻाल्हि करण वारा ग़लती करे दोस्त खे ॿुधाइण वारा तो क़यामत जे ॾिहाड़े लाइ पंहिंजो शाहिद हथ सां तैयार कयो आहे क़यामत जे ॾिहाड़े इहो ई तुंहिंजे मथां शाहिद बीहंदो मौला मां बि हिन ते शाहिद हां हिन ही गुनाह कयो हो मूंखे पाण ॿुधायो हई मुंहिंजा मौला ओ मुसलमान गुनाह करे कंहिंखे ॿुधाए न इहो मुसलमान जो मरकद आहे गुनाह करे वते पंहिंजो गुनाह पाण ॿुधाईंदो ओ चरिया को इहो अकुलमंद चइबो जेको पंहिंजी कमेस मथे खणी करे पंहिंजे ओघड़ दुनिया खे चए अचे मुंहिंजी ओघड़ ॾिसो इनखे त चरियो चवंदा आहियूं अकुलमंद कोन चवंदा आहियूं अकुलमंद उहो हूंदो आहे ख़ुदा न ख़ास्ता कपिड़ो मथे थी वेंदो आहे झट में ढक ॾेई छॾींदो आहे ओ नौजवान तूं कहिड़े क़िस्म जो अकुलमंद आहे गुनाह बि पाण करी वरी दोस्तनि खे मूवीअ में ॾेखारी ॾिस मां गुनाह कीअं करे आयो आहियां ॾिस मां शराब कीअं थो पियो पिया ॾिस मां बेवस्ती नची कीअं रहियो आहियां ॾिस मां ही ग़लति कमु कीअं थो कयां ग़लति कमनि जो नालो नथो वठां ही फलाणी बेहयाई कीअं थो कयां पंहिंजे मथां शाहिद बीहारण वारा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो पछताईंदे ॾुखियो थींदे ख़ुदा जा माना गुनाह खां भॼ परे पर इंसान है जो गुनाह थी वञे त राति ॾींहं रोई तौबा करे रब खां माफ़ी वठ कंहिंखे ॿुधाए न पोइ मूंखे ॿुधाए त माण्हुनि खे गुनाहनि खां रोकण वारा ऐं जलसा कराइण वारा वॾेरा आहिनि या ग़रीब सच त ॿुधाए अॼु त सच चओ यार न न अॼु त सच चओ तुंहिंजे हद जा वॾेरा बि ॾिठा अथई न भला उन्हनि कॾहिं दीन जो जलसो करे माण्हुनि खे घुराए गॾु करे ऐं तकरीर कराई हुजे को हिकिड़ो ॿुधायो छो था ॾिजो तकरीर मां पे थो कयां न हिकिड़ो बि कोन्हे न पर ग़रीब अहिड़ा हज़ारे तोखे मिलंदा चंदो करे पाण में ज़रो ज़रो करे अचो त गॾिजी जलसो कयूं छो क़ुरान ॿुधूं मदीने वारे जो फरमान ॿुधूं मन कंहिंजी दिलि ठरी पए पोइ रब बि उन्हनि जे लाइ चयो त हबीब तुंहिंजी उम्मत भली आहे तुंहिंजी उम्मत भली आहे छो त नेकीअ जे लाइ सॾड़ा था कनि गुनाहनि खां रोकीनि था ओ ग़रीब तूं ग़रीब नाही असुल अमीर त तूं हई छो त क़बर में हलंदे ॿुधाए त क़बर में ज़मीन गॾु केरु खणी वियो आहे बैंक बैलेंस केरु खणी वियो आहे माल केरु खणी वियो आहे ज़कात जो माल केरु खणी वियो ऐं कुझु बि कोन खणी वियो सभई पोइ छॾे माण्हू वेढ़ाए विया पर जेके नेकियूं कई सभु को क़बर में उहे गॾु खणी वियो आहे ॿुधा त अॼु अमीर तूं ही अमीर दौलतमंद जवाब ॾे
500 एकड़ ज़मीन वारो ख़बर ना है हींअर छा कंदो हूंदो। तूं गॾह गाॾे हलाइण वारो आहीं या मज़दूर आहीं या हारी आहीं या उस्ताद आहीं या को नंढड़ो ज़मींदार आहीं, छा पे तो करी जो पंहिंजे रब जो ज़िक्र करे रहियो हां त तोखां वधीक खुश नसीब ॿियो केरु आहे? तू खुश नसीब हई। पर मुझे सजन साईं जो पैगाम याद कर, आहीं शेर पर गिदड़न इन रिढुन सां गॾिजी जेको न रिढ थी वियो हई, रुगी रिढुन खां पाण खे परे कर त मुंहिंजो रब तो ते राज़ी आहे, तॾहिं तो तोखे यार जो उम्मती बनायो अथई। जे राज़ी न हुजे हाँ त महबूब जे उम्मत में पैदा छो करे हाँ? जवाब दे। चवंदो थई न अदा जेकर रहिस तो ते राज़ी न हुजे हाँ त तोखे पट्टे वालीअ जी नौकरी छो ॾे हाँ? पट्टे वालीअ जी नौकरी, नौकर उहो भी पट्टे वाले जे सूरत में, पोइ भी याद कंदो हई त रहिस राज़ी थई तॾहिं त तोखे नौकरी पट्टे वाले जी ॾिनई। ओ दुनिया जे पट्टे वाले जी नौकरी भी वॾो वात खोले थो याद कर तो रहिसो राज़ी थई तॾहिं त ॾिनई। फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, मुझे करीम रब जा थोरा त ॾिस जे उहो तो ते राज़ी न हुजे हाँ त तोखे ॻाल्हाइण ला ज़ुबान छो ॾे हाँ? जे तो ते राज़ी न हुजे हाँ तोखे ॾिसण ला अखियूं छो ॾे हाँ? तो ते राज़ी न हुजे हाँ तोखे ॿुधण ला कन छो ॾे हाँ? तो ते राज़ी न हुजे हाँ तोखे हलण ला टंगू छो ॾे हाँ? तो ते राज़ी न हुजे हाँ तोखे सुहिणी सूरत छो ॾे हाँ? तोखे गॾह बनाए छॾे उन खां पुछण वारो केरु हुयो छा? जवाब दे। पक्कर बनाए छॾे हाँ केरु पुछण वारो हुयो छा? केरु भी पुछण वारो न हुयो। राज़ी थियो तॾहिं त यार जे सूरत में तोखे बनाए, राज़ी थियो तॾहिं त यार जे सूरत में बनाए। ऐ इंसान इहो ई तुंहिंजो फ़ख्र आहे, इहो ई तुंहिंजो नाज़ आहे, इन करे ई तूं अज़मत वारो हई जो ही जेका पेशानी थई न इहा पेशानी मुंहिंजे यार सां मिलंदड़ थई, मुंहिंजे यार जे सूरत में रब तोखे बनायो आहे। इन करे ऐ इंसान तूं अज़ीम आहीं। इन जो मतलब इहो न आहे त तूं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जहिड़ो हई, न न, इन पेशानीअ जे करे निस्बत मुंहिंजे यार जी थई। मुंहिंजे महबूब जहिड़ो न दुनिया में को ॼाओ आ, न की ॼमंदो, न की थियो आ, न की थींदो। यो भले मां न चवां पर आशिकन दाह करे चई छड़ियो त बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया। वहां जिस्म नहीं है तो यहाँ साया भी नहीं है। शाबाश, माशाअल्लाह, ॾाढा नेक आयो। अल्लाह से पंहिंजे पनाह में रखे। सुभान सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजे मौज़ूअ खे हाणे पियो खोलियां। अॼु जो जेको प्रोग्राम आहे तहां भी सोचींदो त साईं सजन साईं जो गुलाम भी अजीब आहे, कलाक खां पोइ पे तो मौज़ू ॿुधाए। अरे यार, दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर। तव्हांजे मोहब्बतुनि खे ॾिसी करे असां चरिया भी मोहब्बत में काहे पियासीं। अॼु जो ही प्रोग्राम ॻोठ बानो खान तीवणो में मरहूम खबड़ खान तीवणो जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां उन जे बचड़े मियां बशीर अहमद तीवणे पंहिंजे बाबा जे रूह जे सवाब जे लाइ ही प्रोग्राम कयो आहे। अल्लाह ताला तव्हां सभिनी दोस्तनि खे सलामत रखे। मुंहिंजा दोस्त, हाणे अचो त मां तव्हांखे क़ुरान करीम मां ॿुधायां त अबे अम्मा जो औलाद जे मथां हक़ केतिरो आहे। ॿुधायां या